Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. उम्मीद आहे त बेतमादी रिथ जी नौबत न ईंदी। इन खां पहिरीं मामलनि में बहितरी आणींदासीं। सुसमाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इस्लामाबाद में कन्वेंशन खे ख़िताब कंदे चयो आहे त अपोज़िशन हाणे खां ई डिॼी वई आहे। इमरान ख़ान सॼे मुल्क में जलसा करे रहियो आहे। अपोज़िशन में हिमत आहे त वज़ीर आज़म जीअं जलसा करे ॾेखारे। और जो मौलाना साहब कह रहे हैं कि हमने लाठियां तेल में भिगोई हुई हैं, बड़ा अफसोस है कि ये गुफ्तगू उनको ज़ेब नहीं देती। ना मौलाना फजलुर रहमान मौज़े तंग हैं और वो एक आलिम दीन है, उनको समझना चाहिए। और वोटिंग की तारीख कोई 28, 29, 30, क्योंकि 8 तारीख को आपने कागज़ दाखिल किए हैं, वोट डालें। अगर किसी को रोका गया तो मैं जिम्मेदार हूँ। ये फड्डा करने जा रहे हैं, वो जहाँ भी गया लौटा तो मेरे पास आया। इंशाअल्लाह सारे इत्तेहादी इमरान खान की तरफ आएंगे। अल्लाह के फजलो करम से एम्पायर जो हैं वो पाकिस्तान के साथ हैं और पाकिस्तान का तकाजा ये है कि पाकिस्तान में अनारकी ना फैले। लेकिन मैं जिनको जानता हूँ उनको पाकिस्तान की फिक्र है और वो उनको समझा रहे हैं कि अपने मामले बाहमी अफ़ाम व तफ़हीम से तय करें। अगर हल ना हुए तो दमादम बस कलंदर होगा। एम्पायर पाकिस्तान सां गॾु आहे। जिन खे पाकिस्तान जो फ़िक्र आहे उहे सम्झाए रहिया आहिनि त पंहिंजा मामला हल कयो। उहे जमहूरियत जा सपोर्टर्स आहिनि ऐं कंहिंसां बि न पर मुल्क सां गॾु आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद काफ़लीग खे वज़ीर आज़म जो साथ ॾियण जो मशवरो ॾींदे चयो आहे त मेंबर्स खे वोट कास्ट करण खां रोकियो वियो त आउं ज़िम्मेवार हूंदुसि। बेतमादी रिथ ते वोटिंग 28, 29 या 30 मार्च ते थींदी। इत्तेहादियुनि जा मज़ा आहिनि, उहे इमरान ख़ान ॾांहुं वापसि ईंदा। इम्तिहान में पुठी ॾींदड़ खे क़ौम सुठो नाहे सम्झंदी। ॻाल्हि अॻिते वधी वई। जिन जे पेरनि ते मेहंदी लॻल हुई उहे बि घरां निकिरी मुलाक़ातूं कनि था। फज़लुर रहमान खे सम्झणु घुरिजे त मौला जट जी सियासत न हलंदी। इन जा ख़तरनाक नतीजा निकिरंदा। डी चौक में हालतूं कंट्रोल कंदासीं, न करे सघियासीं त ही ॼाणनि हिननि जो कमु ॼाणे। काफ़लीग हुकूमत ऐं अपोज़िशन खे जलसा मुलतवी करण जी अपील करे छॾी। चौधरी शुजात चयो आहे त अपोज़िशन त जलसनि जी सियासत कंदी आहे पर हुकूमत बि जलसनि में लॻी वई। हाराइण ऐं खटण खे अना जो मसइलो बणाइण बदिरां वोटिंग में हिसो वरितो वञे। ॿई धुरियूं कारकुननि खे ॾफेड़ जो रस्तो न ॾेखारीनि। ॾफेड़ जो फ़ाइदो दुश्मन कुवतुनि खे थींदो। असांखे नंढी पार्टी सॾींदड़नि खां विसरी वियो आहे त मुल्क लाइ वॾा फ़ैसिला कंदा आहियूं। चौधरी शुजात जी सरबराही में काफ़लीग जो अहम इजलास अॼु थी रहियो आहे। बेतमादी रिथ इत्तेहादियुनि ऐं अपोज़िशन सां ॻाल्हियुनि ते मुशावरत बाद अहम फ़ैसिलनि जा इम्कान। चौधरी शुजात राय रखंदड़ माण्हू आहे ऐं वज़ीर आज़म सदाईं खेसि इज़त ॾिनी। इस्लामाबाद में जलसे जो मक़सदु तकरार नाहे। सुसमाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी शुजात जी अपील जे रद्द अमल में चयो आहे त PTI जमहूरी पार्टी आहे। असां न इंतिहा पसंदी जी सियासत कंदा आहियूं ऐं न ई टकराव ते यकीन रखूं था। अपोज़िशन पुरअमन जलसो करणु घुरे थी त उनजी बि आजियां कयूं था ऐं समूरियूं सहूलियतूं ॾींदासीं। जमहूरियत में जलसो अवामी राय जे इज़हार जो अहम ज़रियो हूंदो आहे। मुतहिदा ऐं अपोज़िशन इत्तेहाद विच में ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़। मुतहिदा पाकिस्तान जे वफ़द जी शहबाज़ शरीफ़ ऐं फज़लुर रहमान सां मुलाक़ात बाबति गॾियल पधिराई जारी। बेतमादी रिथ ऐं मौजूदा सियासी सूरतहाल सूधो ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं। शहबाज़ शरीफ़ ऐं फज़लुर रहमान सुभाणे मुलाक़ात वारी मुतहिदा जी दावत क़बूले वरिती। अपोज़िशन जी क़यादत ऐं मुतहिदा विच में सुभाणे पार्लियामेंट लॉजिस में मुलाक़ात थींदी। इस्टेब्लिशमेंट ऐं हुकूमत धार न आहिनि। ॿिन्ही खे गॾु हलणो हूंदो आहे। ख़बर नाहे तव्हांखे छो नज़र अचे थो त हुकूमत वञी रही आहे। इत्तेहादी हुकूमत सां गॾु आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक चयो आहे त हफ़्ते या 20 ॾींहंनि में आर्मी चीफ सां मुलाक़ात थी वेंदी आहे। बेतमादी जे मामले में इमरान ख़ान तमामु घणो पुरएतमाद आहे।
सियासी पार्टीज़ जूं मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि, जंहिंखे वञिणो आहे इस्तीफ़ा ॾिए। अञा त घोड़े ते वेठा आहियूं, मैदान ते लहंदासीं त सभु वाज़े थी वेंदो। इमरान ख़ान नाकामी ॾिसी घरू वेढ़ कराइणु घुरे थो। असां घरू वेढ़ खां बचण लाइ कारकुननि खे इस्लामाबाद घुरायूं था। पीपल्स पार्टी MNA ख़ुर्शीद शाह इमरान ख़ान खे नाकाम तरीन वज़ीर आज़म करार ॾींदे चयो आहे त मुल्क में इदारा बि मौजूदु आहिनि, मार्शल लॉ न लॻंदो। अंधेर नगरी चरबट राज नाहे जो स्पीकर ऑर्डर कंदो त बादशाहत रहंदी। आइन जी भञकड़े ते आर्टिकल 6 खे भोगणो पवंदो, पोइ भली स्पीकर हुजे या आउं हुजां। वज़ीर आज़म वाइड़ाइप में पाण खे मस्करो ज़ाहिर करे थो त असांजो छा वञे। सदर आरिफ अलवी सूधो, PTI जी समूरी क़यादत, पार्लियामेंट ते हमिलो केस में आजी करार। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत PTI अॻवाननि जी बरियत वारनि दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। बरी थियल अॻवाननि में शाह महमूद कुरैशी, असद उमर, परवेज़ खटक ऐं शफ़क़त महमूद शामिल। अलीम ख़ान, जहांगीर तरीन ऐं शौकत यूसुफ़ज़ई बि आज़ाद थी विया। सिंध हुकूमत जी एडमिनिस्ट्रेशन सुठी नाहे। जेके कम हुकूमत खे करणा आहिनि उहे अदालत छो करे? सिंध हाई कोर्ट हुकूमत जी कारकर्दगी ते सवाल उथारे छॾिया। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सखर जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान जस्टिस अमजद अली सहतो चयो त शहर जी हालत ख़राब करे छॾी अथव। फायर ब्रिगेड खे अपडेट नाहे कयो। ॿारनि खे रिक्शा ते लटकी स्कूल वेंदे ॾिसूं था त ॾुख थिए थो। शहरनि खे गटरनि जो पाणी ॾिनो वञे थो। 2 ऑफिसर्स ॿेले खाते जी ज़मीननि तां कब्ज़ा हटाइण जो कमु शुरू कयो त खेनि फारिग कयो वियो। अरसलान साहब, तव्हां मैयत बस आणण जी ॻाल्हि कयो था, छा जीअरनि माण्हुनि लाइ कुझु करण बदिरां इंतज़ारु पाया कयो त उहे सभु क़ब्रिस्तान में अचनि? जीअं हिकु साहब चयो त सुकून रुॻो क़ब्र में मिलंदो आहे। जस्टिस मोहम्मद फैसल कमाल आलम जे रिमार्क्स ते अदालती कमरे में टहकड़ा मची विया। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां मौजूद ऑफिसर्स सिंध खे ॾियण जी ख़ातिरी बाद सुप्रीम कोर्ट ऑफिसर्स जी सिंध मां बदिलियुनि बाबति केस उकलाए छॾियो। ॿुधणीअ दौरान अटॉर्नी जनरल चयो त खोड़ ऑफिसर्स जो मुदो पूरो थियण बावजूदि सिंध सरकार खेनि रिलीव नथी करे। ऑफिसर्स जी खोट सबबि सूबनि खे कोटा तहत मुहैया नथा करे सघूं। चीफ जस्टिस चयो त अदालत हुकुम ॾिए ऑफिसर्स ई न हुजनि त छा थींदो। अटॉर्नी जनरल चयो त अदालती हुकूमत अमल लाज़मी थी वेंदो। ॿियनि सूबनि मां ऑफिसर्स घुराए ॾियणा पवंदा। चीफ जस्टिस चयो त अदालत हिन मामले में फ़ैसिलो न राय ॾेई सघे थी। सुप्रीम कोर्ट सेनेट जी सीट ते पीपल्स पार्टी उम्मीदवार निसार खोड़ो जी कामयाबी जो नोटिफिकेशन रोकण जी इस्तदा रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन जवाब जमा कराइण जे लाइ मोहलत घुरी वरिती। कमीशन जी इस्तदा मंज़ूर कंदे ॿुधणी अप्रैल जे पहिरें हफ़्ते ताईं मुलतवी। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि में निसार खोड़ो जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ऐं सिंध हाई कोर्ट तरफ़ां इंस्पेक्टर्स खे तरक़ियूं न मिलण बाबति IG सिंध जे तकरारी बयान ते कावड़ जो इज़हार। पुलिस इंस्पेक्टर्स खे तरक़ियूं न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान जस्टिस आफ़ताब गोरड़ चयो त सवली ॻाल्हि कयूं था त अमल दरामद रिपोर्ट पेश कयो। सुप्रीम कोर्ट में हिकिड़ी ऐं हिते ॿी रिपोर्ट छो पिया पेश कयो? सुप्रीम कोर्ट में जमा करायल सीनियरिटी लिस्ट 17 मार्च ते पेश करण जो हुकुम। अदालत क्रिमिनल पुलिस ऑफिसर्स जी मुक़ररिन ते IG सिंध खे छंड कढंदे चयो त तव्हां फोर्स जा सरबराह आहियो। क्रिमिनल ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। तव्हांजा ऑफिसर्स ज़मीननि ते कब्ज़ा कनि था। ॾोहनि में मुलविज़ अहलकार ऐं ऑफिसर्स मर्ज़ीअ सां पोस्टिंग्स बि वठनि था। छा तव्हां ॾोहनि में मुलविज़ ऑफिसर्स खे फ्री हैंड ॾिनो आहे? अदालत जी छंड ते IG सिंध ख़ामोशीअ में कंधलो ॾींदो रहियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स अवां ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ। Transmission